डिप्टी कमिश्नर हैदराबाद जो चवणु आहे त फटाकनि जी फैक्ट्रीअ में धमाके वारे हंधि रेस्क्यू ऑपरेशन मुकमल थियण ताईं कंहिंजे मौत जी तस्दीक नथा करे सघूं। डीसी ज़ैनुल आबदीन वधीक चयो आहे त धमाके में 4 माण्हुनि जो फोत थियण जा इतला आहिनि, पर इहा ॼाण सरकारी नाहे। रेस्क्यू ऑपरेशन दौरान हर लम्हे अंग अखर तब्दील थींदा आहिनि। सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फ़हीम बबर डीसी हैदराबाद सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियो। नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। डिप्टी कमिश्नर हैदराबाद जो चवणु आहे त फटाकनि जी फैक्ट्रीअ में धमाके वारे हंधि रेस्क्यू ऑपरेशन मुकमल थियण ताईं कंहिंजे मौत जी तस्दीक नथा करे सघूं। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। डिप्टी कमिश्नर हैदराबाद जो चवणु आहे त फटाकनि जी फैक्ट्रीअ में धमाके वारे हंधि रेस्क्यू ऑपरेशन मुकमल थियण ताईं कंहिंजे मौत जी तस्दीक नथा करे सघूं। सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फ़हीम बबर डीसी हैदराबाद सां ॻाल्हि ॿोल कई आहे। जो तव्हांखे ॾेखारियो। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं स्पॉट ते जिते ही धमाको थियो आहे ऐं धमाके में 5 माण्हू जेको आहे कंफर्म कया पिया वञनि। हिन वक़्तु करंट सूरत हाल छा आहे, डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबदीन मेमन साहब असां सां गॾु उन्हनि खां पुछी था वठूं त हिन वक़्तु जेका आहे करंट पोजीशन आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, इहो ॿुधायो त हिन वक़्तु छा पोजीशन आहे ऐं केतिरा जेके कैजुअलिटीज़ थियूं आहिनि ऐं जेको रेस्क्यू जो अमल उन केतिरे ताईं पहुतो आहे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तक़रीबन 4 वॻे जो इंसिडेंट थियो आहे ऐं 4:16 ते रेस्क्यू जे अमले ते रिस्पॉन्ड कयो। 5 बजे ताईं भाई विसामी आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ो कंसिस्टेंट असांजो अञा बि जारी रहियल असांजो रेस्क्यू ऑपरेशन हले पियो। ॾिसो का फिगर कंफर्म नथा करे सघूं, बट हिते जे जेके लोकल्स ॿुधायूं आहिनि, मतिलबु बॉडीज़ उन्हनि खे मिलियूं आहिनि, रेस्क्यू आहिनि ॿुधायूं आहिनि, जेके अस्पताल में पहुतियूं आहिनि, उनमें जेका फिगर साम्हूं अचे पई इहा ई आहे कि 5 कैजुअलिटीज़ आहिनि, डेथ्स आहिनि ऐं तक़रीबन 7 इंजरीज़ रिपोर्ट थियूं आहिनि। ऐं हेसि ताईं जेके बॉडीज़ रिकवर थियूं आहिनि उहे सभु अस्पतालनि खे पहुचाए चुका आहियूं। उतां बि स्लोली ग्रेजुअली इंफॉर्मेशन असांखे कंफर्मेशन जी अचे पई ऐं अञा बि रेस्क्यू ऑपरेशन ऑनगोइंग आहे त इहा फिगर घटिजी बि सघे थी, वधी बि सघे थी। लिहाज़ा जेसि ताईं रेस्क्यू ऑपरेशन कंक्लूड नथो थिए असां फाइनल का फिगर नथा करे सघूं। नंबर 2 इहो कि जेको बि हिते जो मालिक ॿुधायो पियो वञे असद अली, उनजे ख़िलाफ़ु असां पंहिंजूं टीम्स मोकिले छॾियूं आहिनि ऐं उनखे ॿुधो आहे कि रूपोशी में हलियो वियो आहे। उनखे कोशिशि करे असां अरेस्ट कंदासीं ऐं उनखे उनजे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। शहर में ॿियूं बि अहिड़ियूं जहिड़ियूं इस्टेब्लिशमेंट्स आहिनि नोन या अननोन, उनजे ख़िलाफ़ु ऑपरेशन इनिशिएट करे छॾियो SSP साहब पारां। सिविल डिफेंस ऐं रेस्क्यू टीम्स असां उन्हनि खे गॾु ॾेई छॾियूं आहिनि। उमेदु आहे त जीअं साइना प्रेटाबाद खां पोइ असां LPG जे ख़िलाफ़ु जेको आहे क्रैकडाउन कयो। हाणे अहिड़ियूं जेके इस्टेब्लिशमेंट्स आहिनि जेके उहे शादी जे सीज़न में काफ़ी मतिलबु साम्हूं अची ईंदियूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां अॻे एक्शन वठंदासीं ऐं जेके बि गैर क़ानूनी उनजे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्त एक्शन वठंदो। अच्छा सर, इहो ॿुधायो त तव्हां LPG जी जेका ॻाल्हि कई, LPG ते ॾाढो स्टार्टिंग में प्रेटाबाद वारे साने खां पोइ उन ते क़दम खयां विया ऐं शहर में बंदि थी। हिन वक़्तु वरी जेको आहे शहर में अक्सर इलाइक़नि में उहे साॻियूं फिलिंग स्टेशन्स नंढनि नंढनि दुकाननि में क़ाइमु थी आहिनि। तव्हां जीअं चयो त उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैक डाउन कयूं पिया, पर अहिड़ी शइ जेका उनमें पंहिंजो स्पॉट ते त नज़र नथी अचे। ॾिसो इहो चवणु बिल्कुलु ग़लति हूंदो कि का विजिलेंस न आहे, को मतिलबु इन ते मतिलबु चइबो आहे अकाउंटेबिलिटी न आहे। का बि शॉप मूंखे नज़र अचे थी मां पंहिंजी गाॾी बीहारे करे एक्शन खणां थो। 37 FIRs हैव बीन लॉन्च्ड दस फार इन साल जे अंदरि। ठीकु आहे, हीउ हिते जेको वेयर हाउस खोलियो आहे हिकु तव्हांजे लाइ इहो बि टेक अवे आहे त शहर में जॾहिं हेॾा क्रैकडाउन थिया आहिनि, शहर में एॾी सख़्ती थी आहे, त ई अची करे कच्चे जे इलाइक़े में हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी सुनसान आबादी में अची न करे, बल्कि सुनसान आबादी बि न आहे, सुनसान हिकिड़ो ख़ाली ग्राउंड आहे, इलाइक़ो आहे कच्चे जो, उन में अची करे हिकिड़ो कमिरो ठाहियो। हीअ त शुक्र आहे कि हीउ सॼो इलाइक़ो सुनसान आहे, न त ख़ुदा न ख़ास्ता अगरि एक्सप्लोजन कंहिं गुंजान आबादी में जाकर वॾो इम्पैक्ट हुजे आकर, त हीअ असांजी कार्रवाइयुनि जो ई नतीजो आहे जेको हाणे भॼ में आहिनि ऐं लिक में आहिनि। बट इनखे मज़ीद बहितर करे सघिजे थो अगरि असांखे हिते जा लोकल्स इंफॉर्मेशन ॾियनि था ऐं असांखे ॿुधाइनि था त अहिड़ियूं फर्दर हिन इलाइक़े में ॿी कहिड़ी का एस्टेब्लिशमेंट आहे जिते एक्शन वठणु घुरिजे। आई एश्योर यू, आई एम ऑन कैमरा, त हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन वरितो वेंदो।